ताज़ा ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मांखे जोहल का ख़बर ॾिना वञो। जोहल में ईरानी जनरल क़ासिम सुलेमानी ऐं इराक़ जे जनरल अबू अल महदी ते अमेरिका पारां कयल हमले में शहीद थियण ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल ऐं क़ाइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान जे सरबराह सैयद साजिद अली नक़वी जे हुकुम ते शिया उलमा काउंसिल यूनिट जोहल पारां अमेरिका ख़िलाफ़ हिकु मज़ामती रैली अंजुमन सादका इमाम बारगाह मां कढी वई। रैली जी अॻुवाणी अल्लामा शाहिद हुसैन मशहदी, मोहम्मद फाज़िल ख़ाशक़ली, मोहम्मद तक़ी मुग़ल ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शरीक सभिनी माण्हुनि अमेरिका मुर्दाबाद जा नारा हणी रहिया हुआ। रैली प्रेस क्लब आॾो पहुती त अमेरिकी सदर ट्रंप जे पुतले खे बाहि ॾेई साड़ियो वियो। रैली खे अल्लामा शाहिद हुसैन मशहदी, मोहम्मद फाज़िल ख़ाशक़ली, मोहम्मद बचल मलकवाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जनरल क़ासिम सुलेमानी जी शहादत पूरे आलम इस्लाम जी शहादत आहे। असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अमेरिका पूरे आलम इस्लाम ते पंहिंजे दहशतगर्दी ज़रिए कब्ज़ो करणु चाहे थी, पर जनरल क़ासिम सुलेमानी जी शहादत खां पोइ संदसि तबाही जा ॾींहं अची चुका आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।